जी त ऑनरेबल कोर्ट में मौजूद आहियूं ऐं असांजो जेको ट्रिपल मर्डर केस आहे उन जे हवाले सां तक़रीबन हीअ 8 साल हले थो पियो, केस परसू कयूं था पिया। 8 सालनि में ट्रायल कोर्ट मां फ़ैसिलो न अची सघियो आहे, जेको हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे हिन निज़ाम ते। पर अगेन ॾिठो वञे त असां जेका हिमत करे बीठा आहियूं, इनशाला असां बीठा रहंदासीं ऐं जेको इंसाफ़ आहे, असांजो हक़ आहे, इनशाला वठी रहंदासीं। अॼु बि ॾिसो त केस में काई प्रोग्रेस न थी, उन जी वजह सरदारनि जा जेके वकील साहिबान आहिनि उहे पर्सनल ग्राउंड ते गैर मौजूदु रहिया ऐं जंहिंजे करे असांजो केस न हली सघियो ऐं केस में जेका अॻिली तारीख़ थी आहे उहा 19 अप्रैल जी थी आहे। सो असां इनशाला ईंदासीं 19 अप्रैल ते अची करे केस परसू कंदासीं ऐं अॼु बि इहो ई पैगाम ॾींदासीं त हीअ असांखे थकाइण जी कोशिशि आहे। सो इनशाला असां थकिजण वारा न आहियूं। इंस्पिरेशन असांजी करबला आहे ऐं करबला मां यकीनन करबला हिकिड़ो मौजो आहे जिथां असां इहो ई सिखियो आहे त ज़ालिम जे साम्हूं झुकणो न आहे, बीहणो आहे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा तव्हां ॾिसो त अल्फाज़ छा हुया यज़ीद जे साम्हूं, इहो न हुयो त मां हुसैन तुंहिंजी बैत न कंदुमि, इहे अल्फाज़ हुया त मूं जहिड़ो तो जहिड़े जी कॾहिं बि बैत न कंदो। त इहा ई असांखे हिकिड़ो सबक़ु मिलियो आहे पंहिंजे इमाम खां, वक़्त जे उन इमाम खां। त इनशाला असां बीठा आहियूं, केस परसू कंदासीं ऐं वक़्त जे यज़ीदनि खे ॿुधाईंदासीं त असां इनशाला जेका फतेह आहे उहा हुसैन जी थींदी।